लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार। चाचा हाणे तव्हां पंहिंजी ज़ाती जेका तालीम कैंपस में कयव, छा पढ़ियव, केतिरो पढ़ियव, कॾहिं ताईं पूरो कयव, उहो थोरो हवालो त ॿुधायो। हाणे इहो 82 वारो टाइम हुयो। उन टाइम मूं हुते एडमिशन वरिती इकनॉमिक्स में, BA ऑनर्स इकनॉमिक्स। उन में क्लास सभु वठंदा हुआसीं, पर छा हो त असां ते मुंहिंजे सिर जो जेको घणो जेको अरसो जेको टाइम या जेको बि गुज़रंदो उहो गुज़रंदो तनज़ीमी सरगर्मियुनि में, क्लास घटि। अवां चाचा हीअं कयो न, तनज़ीमी सरगर्मियुनि खे रखो फ़िलहाल पासे ते, हलो ठीकु, रुगो कढी अचो तालीम आख़िर ते। तालीम आख़िर ताईं आउं उते रहियुसि। पोइ 82 जे आख़िर में राहुकीअ में गॾिजाणी थी, जंहिंमें इहो फ़ैसिलो थियो त भई सिंध में जेके आहिनि दोस्त सीनियर शागिर्द, उन्हनि खे जेको आहे ओपन पॉलिटिक्स में अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते आणियो। इन विच में असांजा जेके इम्तिहान थिया, असाइनमेंट वग़ैरह ॿियो टियों, मैडम महमूदा तमामु सुठी उन में हेल्प कंदी हुई असांजी। मैडम जो सॼो नालो छा आहे? मैडम महमूदा नालो हुअसि। पोइ मूंखां पूरो नालो इहो ई हुयुसि। ठीकु, हलो अॻिते। पोइ हुते वरी जलबाणी साहब सां हुनजी शादी थी हुई कैंपस में ई। जलबाणी साहब कहिड़ो? जलबाणी कॉमर्स पढ़ाईंदो। अच्छा। हा, इकनॉमिक्स ऐं मैडम पढ़ाईंदी असांखे पॉलिटिकल साइंस, जेके माइनर में सब्जेक्ट हुआ उन में हिकिड़ो पॉलिटिकल हुयो। अवांजो मेजर हो इकनॉमिक्स, माइनर में पॉलिटिकल साइंस हो, सिंधी हो, मतिलबु अहिड़े क़िस्म जा ॿिया 2-3 हुआ जेके माइनर में जेके हूंदा आहिनि उहे हुआ। पोइ उन में मक़सदु जेको आहे असांजो इहो सिलसिलो हलंदो रहियो। 82 जे आख़िर में इहो फ़ैसिलो थियो। 83 जी शुरूआति में MRD जी तश्कील थी। उहा बि हिकिड़ो अलॻि आहे, मतिलबु त उन खां पोइ इहो जेको हुते असांजूं सरगर्मियूं, तेसीं असीं कैंपस में इस्टेब्लिश थी चुका हुआसीं। दोस्त यार ॿाहिरां वठी उन्हनि खे आंदोसीं ऐं उन्हनि माना पोइ उते असांजी ज़रूरत न रही। एतिरी असांजी स्ट्रेंथ थी, एतिरी असांजी घणाई थी SST जी बज़ाते ख़ुदि, जो उन में हू पंहिंजे पाण खे संभाले सघनि था। जंहिंमें सुनील हो, बरकत हो, मुख़्तियार हाजाणो हो, ईअं गुलाब जान हुयो, बरोच, ईअं गुलाब जान त बिरोई हो, सरमस्तानी हो। अच्छा। मक़सदु इहे दोस्त ईंदा विया, पर एतिरी स्ट्रेंथ थी वई जो हू पंहिंजो उन्हनि सां हरूभरू केरु हथ चुरांद न कंदो हो। हालांकि पोइ बि उन्हनि सां उहे थियूं। कंबर जो मरहूम एजाज़ सुमरो, उहे टेक्निकल में हुआ। अच्छा। उहे मस्जिद वारा इहे टेक्निकल में हुआ। पंहिंजो अली हसन जूणे जो इहे पोइ आया, अली हसन जे पोइ आयो, एजाज़ इन खां अॻु में आयो। एजाज़ मस्जिद इहे जेके आहिनि इहे अॻु में आया हुआ। इहे हुआ टेक्निकल कॉलेज में, डिप्लोमा होल्डर आहिनि उतां जा। उहो असांजो अलॻि यूनिट हूंदो हो। अच्छा। हा, टेक्निकल कॉलेज जो हाणे यूनिवर्सिटी थी वई आहे। त असल में कैंपस जो मसइलो हूंदो त उते जो दोस्त जो एतिरा थी विया जेको पाण भरा थिया, त उते पोइ असांजी ज़रूरत न रही। पोइ असांखे वरी इहो पार्टी जो फ़ैसिलो करे वरी आंदऊं ओपन पॉलिटिक्स में, त MRD खे मुनज़िम कयो। पोइ असांजो मक़सदु त कैंपस में हाणे हुअं ई बि हिकिड़ी नाले मातर हुई। पोइ कंहिं सब्जेक्ट में पास थींदा हुआसीं, कंहिं में फेल थींदा हुआसीं। पोइ उन में कुझु उस्ताद हुआ, उन्हनि खे बि चयोसीं, पर उन्हनि ॼाणी बुझी बि इलाही तहसिब कयो। उन्हनि वटि वियुसि पर्सनली, त तव्हां पास कयो। मक़सदु त इन क़िस्म जी जेको आहे तव्हां असां सां ई हुजत कई, हुजत आहे असांजी। ॾिसो, जेकॾहिं हुन में वाक़ई आउं फेल थियां थो, तव्हां फेल कयो। जेकॾहिं पास मार्कूं आहिनि त घटि में घटि उहे त ॾियो।
ईअं कोन थो चवां त हीउ मुंहिंजो पिस्टल आहे या हीअ आहे या दहमान आहे। न पर पिस्टल तव्हां उस्तादनि ते कॾहिं खां रखणु शुरू कयो? न कॾहिं बि न। मूंखे हिकिड़ो दफ़ो महबत बुरड़ो आयो हो उते शुरूअ में, उन मूंखे सख़्तीअ सां मना कयो। उन ईअं वेठो हीअं जो कईं विहाण जो कईं त हेठां रिवाल्वर वेबले जो पियल हो, खणी ॾिसी चई हीअ छा, ईअं करे हुनजो खोले हुन में गोलियूं कढी ईअं करे उछलियईं, हुनजे नालीअ में जेको आहे सो विधईं पेन। वाह। चई हिन सां लिख, लड़ विड़, हिन सां विड़, हिन सां कंहिंखे मारींदे, घणा माण्हू मारींदे, 6 माण्हू मारींदे न, 7 तोखे मारींदो अची। पोइ इहे लफ़्ज़ आहिनि हुन मरहूम जा, डॉक्टर। हा डॉक्टर जा। उते जाइ ते जो अची वेठो त हीअं टेक ॾेई जो विहाणे ते हीअं, मूंखे त बेख़बरीअ में उहो हेठो ई पियो, हीअं जो खईं त हीअं ॾिसी अची हीअ छा, हीअं त खणी हेॾे खोले वरी हुनजो वेबले जो खुलंदो हीअं पासे ते, हीअं खोले उहे चकरियूं उहे करे 6 गोलियूं निकितियूं हथनि में खणी हीअं उछलियूं ॿाहिरि विरांडे में वञी किरियूं, ऐं कलम जेको हुयो उहो खणी हुनजे विधईं पंहिंजो नालीअ में, बैरल पेन विधईं। पेन विधईं। हुन विझी मूंखे चयईं त हिन सां माण्हू हिन सां मार, हीअ 6 माण्हू मारींदे न, 7 तोखे मारींदो, 7 लाइ किथां आणींदे, जेसिताईं तूं भरींदे कंदे तेसिताईं छा हुन पोइ पिस्टल जो छा कई? उहो पोइ हुते भाउ ॾेर पोइ हूंदो कमु ईंदो, खणी वेंदा हुआसीं प्रोग्रामनि में हिननि में, या हुते वर में पियो हूंदो हरू भरू, त उहो टाइम असांजो बेड़ो जेको कोन पे छॾियोसीं। हाणे पोइ तव्हां पढ़ी डिग्री कहिड़ी वरिती? डिग्री मुंहिंजी रुकिजी वई। अच्छा। डिग्री मुंहिंजी रुकिजी वई, हिन विच में MRD जी मूवमेंट हली, ऐं असांजो सॼो ध्यानु ओॾां थी वियो, ऐं गिरफ़्तार थी वियुसि 29 अगस्त ते। उहा बि हिकिड़ी ड्रामाई गिरफ़्तारी थी, मौज़ाना उन ते बि पोइ ईंदासीं। हा, सो बहरहाल पोइ आउं हलियो वियुसि। पोइ 2 साल असीं वियासीं जेल में, पढ़ाई पोयां ईअं रुली वई, डिग्रीअ ते बैन हो। जेल में बि न पढ़ियो? जेल में बि को, जेल में त हाली त असांखे टंगे छॾियो, जेको असां मिलणु कोन पियो ॾिनो, ऐं न को वरी को अहिड़ो माहौल ई हो जो उते वेही, उते रखियऊं डिटेंशन में, नज़रबंदी टोटल नज़रबंदी। उहो मूंखे रखियो इस्माइल सोलंकी साहिबु इंस्पेक्टर हो। हिकिड़ी डॉक्टर साहिबु या तारीख़ आहे असांजे सिंधी माण्हुनि जी, ऑफिसरनि जी, MRD मूवमेंट में 2 कैटेगरियूं हुयूं बसि, 3 न हुई, हा त हा, न त न, पुलिस में, ऑफिसरनि में। पर घणे क़दुरु ईअं सम्झो त 80% जेको ऑफिसर हो उहो सिंधी माण्हू सां हो। अच्छा। हा, पुलिस या ॿिया जेके मैजिस्ट्रेट, कामोरा, उहे बि जेल वारा, ऐं कुझु अहिड़ा हुआ जेके ॿोलाईंदा हुआ त बाबा हेॾे वठी अचो त हिननि खे ॾिसूं। केतिरा पुलिस वारा इंस्पेक्टर हुआ जन गोलियूं हणी सिंधी माण्हुनि खे मारे डंडुनि में उछले छॾियो, हुया उहे बि, पर उहे घटि। जेको मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे, जेको मूं ॾिठो, मुशाहिदो जेको ॾिठो, त उते जॾहिं टाउन थाणे ते, त मुंहिंजो माना ईअं जीअं मां हिकिड़े वॾे दोस्त जो आदुरभाउ कबो आहे। हालांकि मूंखे हिकिड़ो साईं इस्माइल सोलंकी साहिबु बि सुञाणंदो हो, उनजो भाणेजो असां सां पढ़ंदो हो, उहो ठारू शाह जो, पोइ वरी DSP SP थियो सांगड़ में, उते मिलियो। बहरहाल तमामु उहो, पोइ ॿिया बि मिलिया उन्हनि, पोइ उन्हनि मूंखे डिटेंशन में करे ख़ैरपुर मोकिले छॾियो जेल में। ख़ैरपुर में वरी असांजा 2 महिरबान दोस्त हुआ, हिकिड़ो मूं जेॾो हो शाहिद छजड़ो, असां ॿई रांदि बि कंदा हुआसीं, उहो जेलर हो, वॉलीबॉल रांदि थींदी, ओकाश अची शाम जो वेहंदो शेख, उहो बि सुञाणंदो, त हुनखे मुंहिंजी सॼी ख़बर हुई। वञा पहुतुसि, शायदि त मूंखां न का तलाशी वरिती, न को बैग ॾिठई, न को चई हिन बर्दाश्ती चई हिनखे B क्लास में छॾे आ। पोइ B क्लास में छॾे आयो, उते रहीम बख़्श हुयो, असां हो, सरदार इम्तियाज़ फुल पोटो मरहूम, यूसुफ जाफ़री, 2-3 ॿिया, अञा वेठुसीं त पोयों जेको आहे सिपाही ऐं बर्दाश्त मुक़दम, उहे चिट खणी आया, तव्हांखे
सुप्रीडेंट साहिबु सॾे पियो माड़ीअ ते, मूं चयो मूंखे पाणी त पीअणु ॾे, को वेहण त ॾे। यूसुफ वारनि चयो त छो इहे छा मरहूम शेख साहिबु घुरायो, हा 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 गुज़ारे वियो हा आहे। गुज़ारे, अलाह साईं ख़ुशि जन्नत नसीब कंदुसि। ऐं ॾाढो हूअं सुठो हो। पलीजो साहिबु जॾहिं हुते हुयो, वेंदो हुअसि, तॾहिं हिकिड़ो वाक़ियो थियो। डॉक्टर सोलंकी, मुंहिंजे ख़्याल में अली मोहम्मद सोलंकी नालो हुअसि, आर्थो जो डॉक्टर हो, ॿाहिरि आर्थो जो, जेल में मेडिकल ऑफिसर हो। दोस्तनि हुते वाक़फ़ियत कराई, माण्हू हुनखे ॾींदा हुआसीं, दावत करे ॻोठु वठी वियासीं। मूंखे चई पलीज साहिबु असां तोखे मिलाईंदासीं, को मसइलो ई कोन्हे। ठीकु आहे, हिकिड़े ॾींहुं वियासीं गॾिजी। हा, इन ऑफिसरनि लाइ जेल जो वॾो दरवाज़ो खुलंदो, अंदरियों ॿाहिरियों बंदरियों ॿई दरवाज़ा खुलिया हली, हिन में इस्पताल में वेठासीं। जेल मां अंदरि टपी, हिन मां खोले अंदरि वियासीं, त हिन चिठी लिखी ॾिनी, नालो लिखी ॾिनी त पलीज साहिब खे वठी अचो। असां अञा उते ई वेठा हुआसीं ॿई ॼणा, तेसीं जेको आहे सो जेलर अची पहुतो। तव्हां ॿिन्ही खे जेको डॉक्टर ई तव्हांखे जेको आहे सुप्रीडेंट सॾे पियो माड़ीअ ते। वियासीं हुते, सुप्रीडेंट ते अवकाश जेको आहे माण्हू भलो हो ॾाढो, पर हाणे दॿ हुनखे अची, बाबा हाणे जेल सॼो डॉक्टर जो आहे, सॼो जेल डॉक्टर जो, डॉक्टर मालिक आहे, जंहिंसां वणे। पर पलीज साहिब खे असां नथा मिलाए सघूं हींअर। राजपुर तूं सम्झींदो न, मुंहिंजे हासे खां सम्झां थो, वेचां बि मुंहिंजो न, बसि पोइ असां हलूं था। पोइ उन मिलणु न ॾिनो, जो पोइ शाम जो मिलियो, ॿिए ॾींहं ते वज़ाहत कयूं त रांदि असां रोज़ानो कंदा हुआसीं, वॉलीबॉल स्टाफ क्वार्टर हूंदा, उते असां गॾिजी रांदि कंदा हुआसीं। शायदि असांजो मुक़ाबिलो हूंदो, हीअ कुर्सी विझी अची वेहंदो, ॿ टे ॿिया ऑफिसर हूंदा। पोइ ईअं मिलंदो, मूंखे चई यार मजबूरी आहे, ॿाहिरि कॾहिं ईअं को। पोइ पलीज साहिब सां गेट ते हिकु ॿ दफ़ो मूंखे मिलाई, हा ॿाहिरि ई गेट ते बीठा, बाबा ख़ुशि आहे पलीज साहिब, बाबा ख़ुशि आहीं न, मूंखे सभु रंग जूं डाइजेस्टूं त ॾेई वञिजां। बसि वरी पोइ घणी मुलाक़ात कोन थी सघी। ॿियो उते चाचो अता मोहम्मद हूंदो हो भुट्टो, मोहतरम रफ़ीक भुट्टे जो वालिद। अच्छा, सहाफ़ी आहे जेको असांजो, ख़बर न आहे, हींअर त वॾेरो आहे शायदि, सीनियर सहाफ़ी आहे जेको। हा, बहरहाल हूंदो। सो उहो नंढो हो तॾहिं 12 में हो। ऐं मूंखे पलीज साहिब सां जॾहिं आउं वियुसि गेट ते मिलियुसि, तॾहिं ईअं ख़ुशि कंदे मूंखे चयो अता मोहम्मद भुट्टे सां मिलिजां। अता मोहम्मद भुट्टो केरु आहे, कंहिंखां पुछा कयमि, पोइ वरी मिलियो। पोइ उहो चिठी चपाटी उन जे थ्रू, ऐं मुंहिंजी ड्यूटी हूंदी हुई हुननि जे लाइ, ख़िदमत चाकरीअ जे लाइ। जहिड़ो हाल हो उहो हो, रब रखियो हो नारे जो, जंहिं नसीम खल मारियो हो। उन ते पोइ असां पलीज साहिब खे चयो हो, पलीज साहिब जे तमामु क्लोज़ हो, रब रखियो। गॾु रहिया तॾहिं? हा, गॾु रहिया, गॾु जेल में, इन करे जेल में उते मतिलबु वाक़िफ़ थी वियो माण्हू। ज़ाहिर आहे न, कई अहिड़ा माण्हू हुआ असां सां जेल में, अहिड़ा कई माण्हू हुआ। तव्हां पलीज साहिब खे छा चयो? त साईं नसीम खल जो आहे मर्डर थियल, इन सां असां हुन मक़सदु हुनजो रब रखे जो त मूंसां मुलाक़ात ते अचो, अलॻि, या डिस्ट्रिक्ट काउंसिल में तॾहिं कोर्ट लॻंदी, उते डिस्ट्रिक्ट काउंसिल में उते अचो। इहा असांजे लाइ थोरो मसइलो हो, जो नसीम खल हिकिड़ो सुठो अदीब, दानश्वर अदीब हो, कहाणीकार हो, दानश्वर असीं घणे न चऊं, पर हुनजे कहाणियुनि में, उन में अदब में हिकिड़ो हिसो हो, हिकिड़ो नालो हो। उन जे करे असां इन खां थोरो अवॉइड कयो। त इहा शइ जेकॾहिं पार्टी बेस ते सुभाणे जॾहिं असां ॿियनि ते आङुरियूं खणूं था, त असां ते बि खॼंदियूं। नसीम छो मारियो वियो, कंहिं मारियो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। ऐं हीअ न, तव्हां पलीज साहिब खे छा चयो? मूं चयो साईं, हीअ नसीम जो जे मर्डर में आहे, त पोइ छा करे?
न मूं चयो त उहो ॿाहिरि असां हिन सां ओपनली एतिरो क्लोज़ नथा थी सघूं। ठीकु आहे, ठीकु आहे। हा, इहो एतिरो ई मक़सदु। बाक़ी जेके शयूं शिकिलूं खपंदियूं असां ॾेई ईंदा हुआसीं, मुलाक़ात करे ईंदा हुआसीं, इहो को मसइलो कोन हूंदो। उहो उन्हनि जेके बि असांजा लाॻापियल हूंदा, शाह साहिबु हूंदो, पिंजल शाह, उन जे नाले ते ख़त ईंदा, उहे ख़त खणी वेंदा हुआसीं। या उनखे बि जेका हिकिड़ी थींदी, मतिलबु उन टाइम में हिकिड़ी ओज ॾियणु, सार संभाल लहण, जेतिरो पंहिंजो वसियत हूंदी हुई उहा पाण कंदा हुआसीं संगत सां। चाचा हाणे मुंहिंजा 2 सुवाल आख़िरी, हा उहे ॿुधो, हा, वरी पोइ पाण वरी ॿी कचहरी कंदासीं। हा। हिकिड़ो सुवाल हीअ आहे त तव्हां इंटरमीडिएट खां पोइ जॾहिं कैंपस में आया आहियो त मूंखे तालीम जे बारे में ॿुधायो त उन दौर जूं पॉलिटिकल पार्टियूं तालीम खे छा सम्झंदियूं, जो तव्हांजो तालीम जे पासे शौक़ु ई नथो थिए बार बार। हा, इहो छो आहे, इहो ॿुधायो। इहो उन में इहो आहे त टोटली मक़सदु हिकिड़ा त अहिड़ा शागिर्द हुआ जेके पहाड़ू हुआ, पढ़ंदा हुआ, जंहिंजो कंहिं पार्टीअ सां वास्तो न हो। असांजा दोस्त हुआ, असांजा दोस्त सुठियुनि पोज़ीशनुनि में आया, ईअं जसाफ़ जा हुआ, सपाफ जा हुआ, सुठियुनि पोज़ीशन में महिनतूं करे ॾुखियनि सब्जेक्टनि में आया, पढ़ाईअ ॾांहुं उन्हनि जो रुझान हुयो। पर छा हो त जेको हिकिड़ो नज़रियाती टकर हो, जंग हुई, नज़रियाती जंग हुई, बहसनि जी, बहस मुबाहिसा, उन में रातियुनि जूं रातियूं गुज़री वेंदियूं, जंहिंमें हिक ॿिए सां बहस करणु, हिकिड़े पासे डंडो हूंदो, हिकिड़े पासे बहस हूंदो। न पर डंडे जो किताब सां बहस कीअं पियो थिए? उन में डंडे वारे सां जेके माण्हू गॾियल हूंदा, उन खे ई मिसाल, हाणे हिकिड़ो इन में हिकिड़ो थोरो मिसाल तव्हांखे ॿियो ॾियां थो। शुरूअ में जीअं मुंहिंजो इहो पार्टीअ में अचणु थियो त असांजे ॻोठ में 3 जलसा थींदा आहिनि साल में, मजलिस अज़ा जा। मौलवी पंहिंजे ॻोठ जो, मौलवी अब्दुल्ला जो पुटु, मौलवी अब्दुल हमीद सरकश जो वॾो भाउ, इहो असांजो मतिलबु घर जो भाती भाउ, ईअं करे सॼे अदा सां हुनजी भाइरी हुई। उहो जेॾीमहिल आख़िर में पढ़ंदो तेॾीमहिल मुंहिंजो नालो वठी पढ़ंदो, ओ भाउ, ओ शाहनवाज़, काफ़र तो थी। हाणे उन में 1000-1500 माण्हू वेठा आहिनि उन टाइम में, त सभु हीअ काफ़र थी विया, हीअ छा थी वियो? जेको माण्हू मजलिस हाणे उहो दुआ घुरी जो निकिरे, वेठो हूंदोसि, महिमान असांजे उतां जा हूंदा, अबे छा थियो आहे, काफ़र थिया हो, छा थियो अथव? छो काफ़र थिया आऊं? पोइ भला अचो असांजे ॻोठ, कचहरियूं कयूं। असांजे वॾे में वॾी जेका हिकिड़ी ओज ॾिनी, उहा इन्हनि शयुनि, हिकिड़े डंडे ॾिनी, ॿियो मौलवियुनि ॾिनी, जो माण्हुनि असांखे ॿुधो। तव्हांजी प्रोपेगेंडा हुननि कई? काफ़र जो चवनि त हर जाइ ते माण्हू चवनि, 1000-1500 माण्हुनि ॿुधो त भई काफ़र। चाचा 80 जे ॾहाके में कंहिं बि सिंधीअ खे को काफ़र चवे, हुजे मुस्लमान, त अॻियां माण्हू त उन खां वहूं वेंदा न, या बहस लाइ ईंदा? न, माण्हू वहूं न वेंदा, माण्हू वहूं न वेंदा। इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बा, पंहिंजियूं डायरियूं तव्हांखे ॾेखारींदुसि, ॿिए प्रोग्राम में आउं खणी ईंदुसि। त मुंहिंजा ॾींहं में 24 कलाकनि में 3-3, 4-4 प्रोग्राम थींदा। ॻोठनि में वञिणो पवंदो मोटर साइकिल ते, उते माण्हू इंतज़ारु कंदा, सुवाल कंदा, सॼी राति सुवाल थींदा हुआ। त पोइ कीअं थींदो, पोइ हीअ छा आहे, पोइ काफ़र छो था चवनि? चिड़ंदा न हुआ, मारींदा। इहो सिंधियुनि, इहो पंजाब में आहे, या ते मारे ॾींदा आहिनि, ऐं जांच बि न कनि। उते काफ़र आया मुस्लमान, उते गाज़ी ऐं शहीद ॿई गॾियल आहिनि, गाज़ी बा शहीद बा। पर असांजो सिंध जो माण्हू रवादार आहे, हू इन मामले में जल्दबाज़ी न कंदो आहे। हू उन पुछा कई, या हालांकि भाउ वॾो बि ईअं चवंदो, वेठा हूंदा हुआसीं न कचहरी कंदा, चवंदा अड़े काफ़रनि सां वेठा हुओ, इहो छा था कयो? चवंदा ॿुधूं था, भला काफ़रनि खे ॿुधूं।
असांजो उते वधणु इन्हनि ॿिनि शयुनि जो खैरपुर में तव्हांखे ॿुधायां त होॾां ठेड़ी ऐं ॿियो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां इन ई मामले जो। जॾहिं MRD जो उते तंज़ीम साज़ी थी त भई पार्टियूं जमियत उलमा इस्लाम जो मौलाना बदरुद्दीन फुल पोटरो मूंखे चयूं त मौलाना सां मिल, ॿियो त केरु हूंदो कोन हो, यूसुफ मरहूम हूंदो जाफ़री, इन जी बैठक हूंदी ॾींहं जो कोरट, वरी शाम जो इहो पोइ मिड़ेई पियो सॼी संगत खे हलाईंदो, माण्हू ॾाढो प्यारो हो, भलो माण्हू। वञी हुजरे जे ॿाहिरां ॿिठुसि मस्जिद में, हिनखे मुंहिंजे मौलाना खे ॿुधायो शाहनवाज़ राजपर, सॼी अंदरि वेठो बरजुस थो ॼाण ॾिसी, राजपर तूं ई? हा। चई असांजे काज़िन जो ठेड़ी वारनि जो खानो ख़राबु तो कयो आहे, हीअं आङुर खणी। मुंहिंजे छा में मूं खानो ख़राबु कयो? उहो जेको न ॿई हुसैन अहमद नालो हुसैन ॿिए जो, ॿई भाइर तमामु भलोड़ छोकिरा हुआ, असांजा SST ठेड़ीअ जो मज़बूत यूनिट हो। चई तो हिते ई फलाणा फुल पोटरा हिननि खे काफ़र करे छॾियो आहे, ऐं इहो सॼो जेको आहे तूं इहो कुॾाईंदा था वतो शैतान हिते, इहो काफ़र बाबा इहो मुंहिंजे साईं इहा ॻाल्हि बात जी आहे। फ़िलहालु मूंखे हुकुम थियो आहे MRD जो आयो आहियां, बाक़ी हाणे काफ़र या उहो छो थींदा, हो त काज़ी साहिब जी औलाद आहिनि माशाअल्लाह। चई हलो ठीकु आहे, हुनखे छॾियो त भला पाण में थोरो फ़र्क़ु आहे, वरी पहिरीं दाबो करे पोइ वरी अची पाण में थोरो फ़र्क़ु आहे, बाक़ी आहियूं हिकिड़े इन जा थोरो फ़र्क़ु आहे, तूं वेह। पोइ वेहारी, आयो कोन, गुसायो, चई त असां हाणे इहो आहियूं हाले जी शरीफ़ वारनि सां, पोइ उन्हनि जो जेको हुकुम हूंदो साईं जन सां ॻाल्हायां, पोइ तव्हांखे ॿुधाईंदो, घुराईंदुसि तोखे मदद पोइ कंदुसि। हा, मदद पोइ कंदुसि, मुंहिंजो साईं तव्हांजी महिरबानी। पोइ वरी उथियो बाक़र यार, चई दिलि में न कजां, पर इहो आहे, चई तव्हांजो थोरो इहो मसइलो आहे पाण जे विच में, इहो न हुजे त पाण गॾियल आहियूं। मुंहिंजो ठीकु आहे। त मतिलबु इहो उन टाइम में इहे दोस्त उते बीहणु रुॻो असांजो कारनामो न हो, उन्हनि माण्हुनि जो हो जेके इन अहिड़ियुनि हालतुनि में असां सां गॾु बीठा, इल्ज़ाम हणी बावजूद जिथे ख़तरो मरण जो, क़तल थियण जो, जितां बस क्रॉस कंदी आहे मुहर्रम में त ॿिन्ही पासनि खां पुलिस वेंदी आहे या उन कानवाए करे वेंदी आहे, कंहिंखे नारे हणण जी ताक़त न आहे। ठेड़ी में अयूब जे वक़्त में वॾो हादसो थियो, तमामु वॾो हादसो थियो, तमामु। उहो काज़ी साहब जा पुट वरी पाण सां हुआ, उनजो जेको महंदार हो, पोइ जंहिंखे शाह मारियो फाटक वटि, बदिलो वरितो ऐं उनजा पुट ॿई हुसैन अहमद नालो हुअसि, ऐं ॿियो बि हुनजो नंढो भाउ, तमामु सुठा। पोइ थोरा इख़्तिलाफ़नि जे करे पाण में छोकिरा उहे न हली सघिया, पोइ उहे उते निकिरी विया। पर बहरहाल तमामु सुठो असांजे खैरपुर में जेके दोस्तनि असांजो साथ ॾिनो अहिड़ियुनि हालतुनि में, जिते लटा फाटंदा, धक लॻंदा, कमरनि ते हमला थिया, किताब खॼी विया, प्लेटूं खणी विया, सभु शयूं थींदियूं, न पढ़नि इहे, न अचनि, हिननि खे बीहणु न ॾियो। उनजे बावजूदि उन्हनि पढ़ाई बि कई, कामयाब बि थिया, डिग्रियूं बि वरितऊं सुठियुनि पोज़ीशनुनि में, ऐं पंहिंजी पार्टीअ खे बि वधायूं। नाज़रीन, ही हुआ जनाब चाचो शाहनवाज़ राजपर। असांजी अॼोकी कचहरी ते पूरी थी थिए, वरी कंहिं ॿी कचहरी में हाणे चाचे सां असां पॉलिटिक्स ते ॻाल्हाईंदासीं, ऐं चाचे पंहिंजी ज़िंदगी मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नमूने गुज़ारी आहे, उहो मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। उहो चाचो शाहनवाज़ खैरपुर मीर्स में कीअं हो ऐं खैरपुर मीर्स खां ॿाहिरि कीअं आहे, ऐं हुनजी पंहिंजे पॉलिटिकल लीडर्स सां जंहिं नमूने जो सुबंध ऐं वास्तो रहियो, ऐं उन्हनि जे वञण खां पोइ अॼु चाचो शाहनवाज़ किथे बीठो आहे, इहे समूरियूं ॻाल्हियूं ईंदड़ कचहरी में कंदासीं। लीडर TV खे सब्सक्राइब कंदा रहो, असांखे ॾिसंदा रहो, पंहिंजे दोस्तनि ऐं साथीनि खे ॿुधाईंदा रहो। चाचा शाहनवाज़ तव्हांजी वॾी महिरबानी। अॼोकी कचहरी लाइ फ़िलहालु आरज़ी मोकिलाणी आहे, तव्हां ख़ैर सां वरी अचो, पोइ इनशाला वरी तफ़सील सां इन ते कचहरी कंदासीं। तमामु सुठो दोस्तनि फीडबैक जेको मूंखे आयो आहे
तमामु सुठा मतिलबु साफ़ ई या ॿिया सवाइ राजपर बिरादरीअ जे बाक़ी ॿियनि सभिनी जेको आहे मतिलबु फ़ोनूं करे हाणे राजपर बिरादरी न चओ न रुगो कासिम राजपर चओ। अरे कासिम असांजो घोटु आहे ॿुधी न राजपुरनि में हिकिड़ो ई माण्हू त आहे जेको कलमी दोस्ती हलाईंदो कंहिं ज़माने में। अच्छा हिन जी तारीख़ इहा आहे हा कलमी दोस्ती रखंदो हा इहो वक़्तु हो इहो पोइ इनशाला वरी कचहरियूं कबियूं ऐं तमामु सुठो असांखे मौक़ो मिलियो आहे जो असां पंहिंजे दिलि जी जेका हक़ीक़तनि शयूं आहिनि जेके उहो न आहे त उन में को असां कंहिंजी भर थी हलूं या कंहिंखे घटि चऊं या कंहिंखे का ॻाल्हि चऊं न जेको साम्हूं ॾिठो आहे जेको भोॻियो आहे जेको असां गुज़रिया आहियूं उहे अव्हां पुछो था अव्हां जे पुछण जो अंदाज़ हिकिड़ो माशा अल्लाह भलो आहे माना हिकिड़ो ॻाल्हाईंदे माण्हू को खिली पवंदो आहे को रोई पवंदो आहे अहिड़ी शयूं लख कुर्बा चाचो पियो ॻाल्हाईंदो चाचे सां पिया ॻाल्हाईंदासीं असां सां ईंदड़ कचहरी ताईं गॾु रहिजो वॾी महिरबानी।